जय झूलेलाल भाऊ। अरे अरे जय झूलेलाल करे वठो कम। बस बस ठीक आहे, कम तो पियो पाणी थींदो। आयो आहे कुछ नयो स्टॉक? अरे बिल्कुल हिक खां हिकु पीस मस्त आयो आहे। तव्हां ॿुधायो तव्हांखे छा ॾेखारियां? बस ॾेखारियो जेको बि नयो लेटेस्ट आयो हुजे, बस उहो कढी ॾेखारियो, बस हिक नज़र में वणी वञे, वधीक खोलियो ई न। बिल्कुल मां तव्हांखे अहिड़ो ई पीस थो ॾेखारियां, बिल्कुल तव्हांजी चॉइस जो। अरे इहो रखोस, इहो रंग ई न वणंदो मूंखे। मां तव्हांखे उहो ई पियो ॾेखारियां कि भई हे जेके तव्हांजी चॉइस जा पीस आहिनि उहे मां तव्हांखे ॾेखारियो बि न। हां इहे मूंखे वणंदा बि न अथव। जेका तव्हांजी चॉइस जो पीस आहे उहो ई ॾेखारींदुमि मां तव्हांखे, जीअं तव्हांखे वणंदी आहे एकदम मस्त। हे पीस एकदम क्लासी पीस अथव, क्लासी पीस, माना तव्हां ॾिसंदव मज़ो अची वेंदो तव्हांखे। वाह, तव्हां हिन पहिरीं फोटो ॾिसी वठो। हे मां तव्हांखे हिन जो पीस थो ॾेखारियां पियो। सुपर पीस अथव, एकदम क्लासिक डिसेंट, जीअं तव्हां पाईंदा कीअं आहे त सुठो, पर एॾो घाटो कलर आहे न। नाले एॾा कारा कारा मां न पाईंदी आहियां भाऊ, छॾो से। हले ठीकु आहे, मां तव्हांखे एकदम मस्त थो ॾेखारियां पियो। तव्हांजे लाइ वरी पोइ न बेस्ट में बेस्ट पीस अथव ही पीस, एकदम मस्त थधो पीस, थधो कलर एकदम। ये केड़ो मटीरियल आहे इहो? ही अथव कॉटन, पर ॾाढो कूल अथव। अच्छा हा, ॾाढो पीस थधो कूल कॉटन, मस्त पीस। शाइनिंग भी आहे कॉटन में, है ना? बिल्कुल मस्त पीस अथव तव्हांजे लाइ। इहो तव्हां पाई वेंदो त मस्त रिच लुक ईंदो। आहे त सुठो, वणियो बि। रेट घणो आहे हिन? हे वधीक न, तव्हांजे लाइ कटे सटे करे जस्ट 1500। 1500? हेॾो रेट ईअं सिधो ईअं? मां कोई सोन चांदी थोड़ी घुरुमांव। 1500 पीस त ॾिसो। छा ॻाल्हि था कयो भाऊ, ईअं रेट ॿुधायव कि कोई दुकानदार चढ़े त वठी ले कि हीअं सिधो उठ ते? एॾो रेट थोड़ी चइबो आहे। अरे तव्हां पीस ॾिसो, टच करे ॾिसो, हिन फील ॾिसो, फील। पहिरां ई चओ था कॉटन आहे, कॉटन फिटे बि, थोड़ो सो सुसे बि। न हे ब्रांडेड पीस अथव, न फिटंदव न सुसंदव, काई तकलीफ़ न ईंदी तव्हांखे। इहा सभु चवंदा आहिनि थोड़ो बराबर रेट लॻायो त बल्कि ईअं ॻाल्हियुनि वारी कोई हो ई न रहे। भले ॾेखारियो, ॿुधायो। ठीकु आहे, मां तव्हांजे लाइ सिर्फ़ु तव्हांजे लाइ जस्ट 10% डिस्काउंट करे 1350 रुपया कंदोमांव तव्हांजे लाइ। एहसान था कयो छा भाऊ? 1350? 150 में अॼुकल्ह नाश्तो बि कोन ईंदो आहे। 150 कुर्तीअ ते घटि करे छा था चओ पिया? अॼुकल्ह कमाइयूं रखियूं आहिनि छा? हिसाब सां ॻाल्हायो, ईंदी त रहंदी आहियां तव्हां वटि, हिसाब सां ॻाल्हायो। कुझु वठण जी दिलि थिए वई हिकु महिल, छा इहे रेट था चओ पिया? अरे तव्हां मॉल में वञो था, मॉल में जेको लिखियल आहे तव्हां उहो ॾेई था चओ पिया, ऐं हिते असांखे त ईअं था चओ पिया। भाऊ मां तॾहिं मॉल वेंदी ई न आहियां। मूंखे लॻंदो आहे इहे मुंहिंजा सिंधी भाउर तंहिंखां कमाइनि, हिते वञिजे। मॉल वेंदी ई न आहियां। ठीकु आहे, हलो तव्हां ॿुधायो तव्हां घणो ॾींदो हिन जो? मुंहिंजो लास्ट रेट अथव 800। 800? हा, 800 में कहिड़ी अथव? 1500 जो सिधो 800? अरे 800 खां वधीक लहे बि कोन। करे छॾो पैक। न 800 रुपए में न थींदो इहो कमु। ॿुधो न ॿुधो त सही, 800 मुंहिंजी ख़रीदी कोन्हे का भाई। हे मुंहिंजूं हेॾियूं किटियूं पाटियूं अथव। जेको मूंखां पुछंदो आहे छा किथां पातो अथई, किथां वठी आई आहीं, त जेका तेका सभु कस्टमर आहिनि सभु तव्हां ॾे मोकिलींदीसांव न। ॿियो किथे थोड़े वेंदा, सभु तव्हां वटि ईंदव। कयोसि पैक 800 में। न 800 में न थींदो, नुक़सान करे थोड़ी ॾींदुमि। नुक़सान केरु कंदो आहे? 2 पैसा तव्हां बि कमाईंदा हूंदव, ईअं नुक़सान करे त कोई ॾींदो कोन्हे न। हलो ॾेई छॾो न, शइ वड़ी बि 800 में ॾेई छॾो। अरे 800 में न थींदो, 800 में सच में चवां न थींदो। ॾेई छॾो खणी, हाणे एॾी छो था ड्रेग कयो? ॾेई छॾो, वणी बि आहे शइ। ड्रेग मां तो कयां पियो, तव्हां 1500 800 था चओ पिया सिधो। विजोस पनीअ में एॾी छो था ड्रेग कयो तव्हां? मिठाई में थोड़ी तो ॾेई छॾो। हलो 500 बि कोन थी चवांव न, 800 थी चवांव पई। न त मुंहिंजे मुंहं मां 500 निकिरण वारो हो पहिरों। न थींदो भाई, न थींदो। अरे ॾेई छॾो खणी, एॾी छो था ड्रेग कयो? 800 में ईंदी, उहे इन खां वधीक लहे बि न। तव्हां हथ जोड़ींदो त मां छा कयां? इन लाइ त चवां थी ॾेई छॾो। खणी वञो 800 में। कमाल था कयो पिया। खणी वञा 800 में? हाँ खणी वञो 800 में। ॾिनी तव्हांखे मां 800 में। भैया पैक कर दो इसको, जल्दी करो। हिकु मिंट। ॿिए महीने मूंखे शादी आहे घर में, खपंदियूं कुर्तियूं खोड़,
तॾहिं ईंदीसां वठण, हाणे ज़रूरत कान्हे मूंखे। ज़रूरत कोन्हे का? न न हाली ज़रूरत कान्हे। त पोइ छो एॾी मगजमारी कयो, मुंहिंजो एॾो मथो छो खाधो आहे वेही करे? वो छा आहे न, लॉकडाउन में हेॾनि ॾींहंनि खां शॉपिंग न कई आहे, त मूं बि सोचियो कि वञा बाज़ार ऐं थोड़ी सी शॉपिंग जी प्रैक्टिस करे अचां, बार्गेनिंग जी प्रैक्टिस करे अचां, हिन जे लाइ आयमि। मज़ो अची वियो, माना मां कुझु विसरी न आहियां लॉकडाउन में। बार्गेनिंग जी प्रैक्टिस? न, महिरबानी तव्हांजी, जय झूलेलाल। झूलेलाल साईं, हे तव्हां सुबुह सुबुह जो कहिड़ो ग्राहक मोकिलियो आहे?